ॾींहं खां पई मासूम नंढड़ी असांखे अंज मां फुरजी वई, असांखां ज़ुल्म वई, असांखां वयल असांखां नाजाइज़ी अलाए आहे त मारे छॾिया। असांखां इंसाफ़ करियो रे असांखां इंसाफ़ साईं मामू चाचू जो असांजो आवाज़ ॿुधायो, असीं उनजा मुरीद आहियूं, असीं रोज़े जे अॻियां वञी दाईंदासीं। असांखे इंसाफ़ खपे, असांखे सामारे थाणे वारा बि मारियो था वञनि, असांजा बचिड़ा केॾांहुं वञनि, असांजो दुकान ते वञो कोन था सघनि, असांजूं नियाणियूं गाह कांबो करे कोन थियूं सघनि। असांखां इंसाफ़ करियो, ही ॿियो महीनो पियो वञे। वसवारा या रसूल, या अल्लाह या रसूल तूं मदद कजे। हिते को वसवारो मदद वारो कोन्हे, पैसे जो पुट। अॼु तंहिंजूं नियाणियूं वञनि, अॼु उन्हनि जूं नियाणियूं वेंदियूं त उन्हनि खां कहिड़ो असरु थींदो। असांजा बच्चा विया, असांखे अङण पियो खाली खाए, असांखे ज़मीन थी खाए, असीं वञूं बि केॾा मिसकीन माण्हू। अॻियां बिरादर वारा आहिनि, कपरी ज़ात वारा आहिनि, डॉक्टर असांजा कोन्हे। हाणे अनवर कपरी, सलीम कपरी, ज़ुल्फ़कार भुट्टो बासर कपरी, गुलाम जी छोकिरा, इहे असांखे कुआरियूं खणो राति ॾींहुं हलनि पिया। असांखे चवंदा तव्हांखे मारींदासीं। 12 तारीख़ ते असांजी हुन छोकिरी असांखे ॾेखारियो, हाई कोर्ट अपील कई आहे, हथु खणो त तव्हांखे मारींदासीं। राति ॾींहुं हुननि जी इहा ई ॻाल्हि आहे, न को घरां निकिरी सघूं था, न को ॿाहिरि निकिरी सघूं था। असां राति ॾींहुं सॼी राति जागियो, असीं ॾींहुं था करियूं। ठीकु आहे। असांजा बच्चा अगवाद थी विया आहिनि, असांजी नियाणियूं असांजे मुल्कानो खां मामलो थी वई, असांजो ज़ुल्म भई असीं वञूं था, असांखे ॾेखारियो वञो। असांजा खाधा पीता हराम आहिनि, असांखे राति ॾींहुं सुकून कोन्हे। ॿुधारा वसवारा